पनुआखिल जे कच्चे सिधूजा थाणे की हद गतपुर में चाचड़न की बिन धुरिन में झेड़ो फायरिंग औरत समेत 8 ॼणा ज़ख्मी। बिन ज़ख्मियुनि की हालत नाज़ुक। इन हवाले से वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे पनुआखिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी अव्हांखे ॿुधायूं था त पनुआखिल तालुके जे कच्चे वारे गुदपुर ऐं सधूजा थाणे जे हदुनि में चाचड़ कबीले जे ॿिनि धुरियुनि में ज़मीन जी मालिकी तां पुराणो तकरार ॿीहर भड़की उथियो आहे, जंहिं सबबि ॿिन्ही धुरियुनि में गोलियूं हली वियूं ऐं लठबाज़ी जो पिणु इस्तेमालु कयो वियो। उन झेड़े में माई इनायता चाचड़, सूफ़न चाचड़, मीर हसन चाचड़, अली नवाज़ चाचड़, अकबर चाचड़ ऐं हिकु ॿारड़े समेत 8 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते पनुआखिल इस्पताल आंदो वियो, पर उते कुझु ज़ख़्मियुनि जी हालत नाज़ुक हुजण सबबि उन्हनि खे फौरी तौर ते सखर सिविल इस्पताल ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। इहो झेड़ो सुबुह जे पहर थियो आहे। चयो वञे पियो त इहो झेड़ो ॿेले खाते जी ज़मीन जी मालिकी तां शुरू थियल आहे, जेको अॻु में बि थियो आहे, पर ताज़ो जेको झेड़ो थियो आहे उन हवाले सां मुर्तज़ा चाचड़े जो चवणु हुयो त ॿी धुर वारनि असांजे घरनि, फसुलनि, कमंद ऐं कणिक खे बि बाहियूं ॾिनियूं आहिनि ऐं उन हवाले सां चाचड़ बिरादरी ॿिनि धुरियुनि में सख़्तु छिकताण हिन महिल में पैदा थियल आहे ऐं हवाई फायरिंग जा इतला मिलनि पिया, पर पुलिस हिन महिल ताईं कंहिं बि जवाबदार खे गिरफ़्तार करे न सघी आहे। महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।